अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं यहाँ अली हसन अब्बासी। किताब आहे तनवीर अब्बासी, कुझु ॾेई वेंदासीं। ख़ाका, इंटरव्यू, मज़मून, इबियास, सफ़रनामो ऐं शाइरी। एंथोलॉजी, मुरतब यूसुफ सिंधी। छपींदड़ सिंधी अदबी बोर्ड, जामशोरो सिंध। छापो पहिरियों, साल 2012 ईस्वी। मज़मून इबियास, किस्त छटीं। लेखक तनवीर अब्बासी। मज़मून अदब ऐं साइंस। अदब न रुगो ज़िंदगीअ जी अकासी आहे, पर उन सां गॾु उन ते तनक़ीद पिणु। असांजी सदा बदिलजंदड़ ॿाहिरीं काइनात असांजे दिलि ते सदा बदिलजंदड़ अक्स थी विझे। असांजी दिलि उन्हनि मुख़्तलिफ़ असरनि जो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां रद्द अमल थी ॾिए। अदीब बि इंसानु आहे, उन करे हर उहा शइ जंहिंजो सिधी या अणसिधी तरह सां असांजी ज़िंदगीअ जे मसइलनि या असांजे ॿाहिरीं काइनात सां वास्तो आहे, सा अदीब जी दिलि ते असरु करे थी। अदीब न रुगो पंहिंजनि मुशाहिदनि, तजुर्बनि ऐं पंहिंजे आॾो लंघंदड़नि वाक्यनि जो असरु क़बूल करे उन जो सिधो संओं अक्स मोटाए थो, पर उनखे पंहिंजी ज़ाती शऊर ऐं जज़्बनि जे रंग में रंगे उन जो इज़हार थो करे। अदीब जी शख़्सियत उन करे ई अदब में वॾी हैसियत थी रखे जो उन में अदीब जो ज़ाती शऊर पिणु शामिल आहे। अदीब जी शख़्सियत जी नशो नमा जंहिं माहौल में थिए थी, उन जो संदसि दौर में पैदा थियल अदब ते वॾो असरु पवे थो। हर दौर में इंसानी शऊर कुझु अॻिते वधे थो। जीअं वक़्तु गुज़रंदो थो वञे, तीअं असांजे इल्म में इज़ाफ़ो थींदो वञे थो, ऐं उहो असांजे इल्म जो इज़ाफ़ो मुख़्तलिफ़ दौरनि में मुख़्तलिफ़ क़िस्म जो फ़िक्री माहौल पैदा थो करे, जंहिंसां अदीब जो संओं सिधो तालुक़ु आहे। असांजी दिलि उन बेजान पथर वांगुरु नाहे जंहिं ते सदा वसंदड़ मींहं फुड़ा सोराख़ पैदा करे छॾीनि, पर उहा जीअरी जाॻंदे असरु क़बूल कंदड़ ऐं मुतासिर कंदड़ चीज़ आहे। अदीब न रुगो ॿाहिरीं दुनिया खां मुतासिर थिए थो, पर उन सां गॾु ॿाहिरीं दुनिया खे मुतासिर करण जी सलाहियत रखे थो। अदब जा मुख्य मक़सद ॿ आहिनि, इज़हार ऐं तासुर। ॿिन्हिनि जो असांजे चौधारी वसंदड़ ॿाहिरीं दुनिया सां ॻूढ़ो ॻांढापो आहे। अचो त ॾिसूं त साइंस जो उन्हनि ॿिन्हिनि दुनियाउनि सां केतिरो ॻांढापो आहे। असांजी ॿाहिरीं दुनिया चंड, तारनि, गुलनि फुलनि, झंगनि जबलनि, इंसाननि ऐं जानवरनि वारी दुनिया सदाईं पई मटिजे सटिजे ठहण ऐं ढहण जो इहो सिलसिलो अज़ल खां अबद ताईं जारी आहे। इंसान जे सूंझण जी जबलत, कैरोसिटी, इंस्टिंक्ट, जंहिं मां असांजी साइंस जो चश्मो फुटी निकितो आहे, त इंसान खे सदाईं काइनात जे ज़रे ज़रे खे सूंझण ऐं सोचण ते पे मजबूर कयो आहे, ऐं उन मां हासिल थियल इल्म जे वसीले संदसि नयुनि नयुनि खोजनाउनि संदसि चौधारी वसंदड़ दुनिया जे रुख ते नित नवां नक्शा पे कढिया आहिनि। अॼु खां 100 साल अॻु जे अदीब जी चौधारी जेके चीज़ूं हुयूं, से अॼोके अदीब जे चौधारी न आहिनि। अॼोको अदीब पंहिंजे अफ़साननि में बैलगाॾियुनि जे बदिरां रेल गाॾियुनि जो ज़िक्र करे थो। अॻे जो शाइर तीरनि ऐं बड़छियुनि ते इक्तफ़ा कंदो हो, पर अॼोको शाइर पंहिंजे चौधारी बदिलजंदड़ दुनिया खां मुतासिर थियणु शुरू कयो आहे। अहमद मलाह जो हिकिड़ो शेर हिते मिसाल लाइ काफ़ी थींदो। मंझि अखियुनि अहमद चवे, तो कई दुनालियूं धारियूं, से सिधियूं सीने अंदरि छेरा विझो छोड़ी न बीठो। अदीब जे अंदर में वसंदड़ काइनात संदसि ख़्वाहिशुनि, जज़्बनि, उमंगुनि, हैरतुनि ऐं ख़ौफ़नि वारी काइनात साइंसी तब्दीलियुनि सभु घणो ई बदिलजी वई। साइंस जी तरक़ीअ घणनि ई हक़ीक़तुनि खे बेनकाब कयो। नयुनि नयुनि हक़ीक़तुनि जे बेनकाब थियण करे इंसान जी सोच हिकु नई मोड़ ते अचे बीठी। असांजा सिधो संओं ज़िंदगीअ सां तालुक़ु रखंदड़ मसइला बदिलजी विया। हिकिड़ा मसइला माज़ीअ जे ऊंदाहीअ में ग़ाइबु थी विया, त ॿिया मसइला ज़िंदगीअ जा मुस्तक़बिल जे उफ़क़ तां कर खणी बीठा। समाजी, इख़लाक़ी, मज़हबी, मुआशी ऐं सियासी क़दरनि में घणो ई फेरो आयो। असांजे चौधारी सदा बदिलजंदड़ दुनिया जी उन ई इनक़िलाब असांजे अंदरि वसंदड़ फ़िक्री ऐं जज़्बाती दुनिया में इनक़िलाब आंदो। उन ई फ़िक्री इनक़िलाब जो अहम असरु जेको अदब ते पियो, उहो हो हक़ीक़त पसंदी, रियलिज़म जो बुनियादु। अॻियां
अदीब घणो तणो माबदुल तबियाती मसइलनि ऐं ग़ैर फितरी ॻाल्हियुनि ते सोचण जा आदी हुआ। असांजे सिंधी अदब में गुज़िरियल सदीअ जो अदब घणो तणो अहिड़े क़िस्म जे नावलनि ऐं किसनि कहाणियुनि सां भरियल हो, जिन में ज़िंदगीअ सां घटि वास्तो रखंदड़ किसनि खे हिकु अजीब ऐं ग़ैर फितरी नमूने में पेश कयो वेंदो हो। किसा फ़क़ति बादशाहनि सां तालुक़ु रखंदा हुआ ऐं उन्हनि में आम माण्हूअ जी ज़िंदगीअ जी अकासी ऐं उन्हनि सां लाॻापो रखंदड़ मसइलनि जो ज़िक्र निमाया न हूंदो हो। फ़िक्री इनक़लाब अचण खां पोइ असांजे अदब खे पढ़ंदड़ तबिके में वुसअत आई ऐं अदीब हक़ीक़त पसंदि थी पिया। अदब मां ग़ैर फितरी सूरमनि जा ज़िक्र निकिरी विया ऐं उन्हनि जी जाइ ते चुरंदड़ पुरंदड़ जीअरनि जाॻंदड़ किरदारनि जी फ़राहमी थी। शीदो धाड़ेल, बिलू दादा, शाह जो फर ऐं ॿिया अहिड़ा अफ़साना हक़ीक़त पसंदीअ जो बहितरीनु मिसाल आहिनि। अदब मां वहमनि ऐं विसवसनि खे ॼणो नेकाली मिली वई। वालबेक ऐं टेलर पंहिंजी किताब सिविलाइज़ेशन पेस्टोम्ड पेरिसेंट में फ़न ऐं अदब वारे बाब में 18वीं सदीअ जे अंग्रेज़ी अदब ते बहस कंदे लिखनि था त 18वीं सदीअ जो अदब घणो करे ज़हन इंटलेक्ट जी पैदावार आहे, न दिलि जी मंझसि जज़्बे खां वधीक दलील रीज़न आहे। उहा राय क़दुरु सही हुजे पर क़तई तौर ते मञण जहिड़ी नाहे, छो त अदब जो वास्तो जज़्बे ऐं फ़िक्र ॿिन्हिनि सां आहे। हालांकि जज़्बो ऐं फ़िक्र ॿई अदीब जे चौधारी वसंदड़ ॿाहिरीं दुनिया जो रद्द अमल आहिनि। जज़्बो हिकु शदीद तासुर जो ओचितो शदीद ऐं फौरी रद्द अमल आहे ऐं फ़िक्र उन जो देर सां पैदा थियल सम्झियल ऐं सोचियल रद्द अमल आहे। वर्ड्सवर्थ पंहिंजे प्रीफेस ऑफ लैरिकल बेबलाड्स में शाइरीअ ऐं साइंस ते बहस कंदे लिखे थो त साइंसदान सच जी ॻोल्हा थो करे पर उन लाइ सच हिकु पराही ऐं अणॼातल चीज़ आहे जंहिंखे हू पंहिंजी अकेलाईअ में वेही थो पूॼे। पर शाइर हिकु अहिड़ो गीत थो ॻाए जंहिंमें समूरी इंसान ज़ात हिन सां शामिल आहे। हू सच जे वजूद मां हिकु मुसरत थो हासिलु करे ऐं सच खे पंहिंजो जीअरो जाॻंदो दोस्त थो सम्झे। शाइरी सभिनी इल्मनि जो साह ऐं लतीफ़ रूह आहे। अॻिते लिखे थो त जेकॾहिं साइंसदाननि जूं महिनतूं असांजे हालतुनि में सिधो या को अणसिधो मादी इनक़लाब आणींदियूं त शाइर बि ख़ामोश रही कोन सघंदो। उहो न रुॻो आम अणसिधनि असरनि हेठि पर उन सां गॾोगॾु साइंस जे ई शयुनि मां अहसास वठी अॻिते वधंदो। इहो साॻियो वर्ड्सवर्थ साॻिए मज़मून में शहर खे जज़्बनि जी ओचिते उथल थो सॾे। असांजे ज़हनी इनक़लाब जो असरु असांजे जज़्बनि जी माहियत ते न पवे थो पर उन्हनि जी शिदत ते नथो पवे। जज़्बात हर हालत में ओतिरा ई शदीद रहनि था ऐं उन्हनि जो इज़हार बि ओतिरो ई शदीद। उनखां सवाइ अदब जा कुझु क़दुरु जन जो तालिक़ घणो तणो इंसान जे जज़्बनि सां आहे उन्हनि ते साइंस जो एतिरो गहरो असरु न पियो जेतिरो फ़िक्री अदब ते। चंड जी ऊंदा ई गिरह हुअण जी हक़ीक़त जो वास्तो असांजे ज़िंदगीअ सां एतिरो सिधो ऐं वेझो तालुक़ नाहे। उन करे असांजो अदीब उन हक़ीक़त खे ॼाणंदे बि लवाए थो। गैलीलियो जी खोजना त धरती सिज जे चौधारी फिरे थी इंसान जे इल्मी ऐं फ़िक्री दुनिया में तूफ़ान मचाए ॾिनो पर अदब ते उन जो असरु ख़ैर की पियो। वेजुअलिस जे इंकिशाफ़ त औरत ऐं मर्द ॿिन्हिनि खे 12 पासीरियूं आहिनि मज़हबी दुनिया में वॾो विगोड़ मचायो पर उन हक़ीक़त खां जेतिरो पादरी मुतासिर थियो ओतिरो अदीब की न थियो। मथियुनि हक़ीक़तुनि मां एतिरी ॼाण पई त साइंस जिते जिते सिधी या अणसिधी तरह असांजे ज़िंदगीअ सां असांजे फ़िक्री दुनिया सां टकर खाधो आहे उते उते अदब उन खां मुतासिर थियो आहे ऐं जिते साइंस अदबी रिवायतुनि ऐं इंसान जी बुनियादी जज़्बनि सां हथ चुरांद कई आहे उते अदब ते असरु विझी न सघी आहे। मौजूदा सिंधी अदब में जिते असांखे शमशीर हैदरीअ जो अॼोकी ख़िलाई साइंस जे तरक़ीअ खां मुतासिर थी लिखियलु नज़म मिले थो उते पिणु संदसि उन्हनि जज़्बनि जी उपटार मिले थी जेके रिवायती रंग में बयानु कया विया आहिनि। लथा अर्श ते ज़िंदगीअ जा सफ़ीना बदिलजी विया बंदगीअ जा करीना। शेख अयाज़ ट्राम खे ज़िंदगीअ सां सिंबोलाइज़ त करे थो पर साॻिए वक़्तु पंहिंजे चौधारी बदिलजंदड़ दुनिया बदिलजंदड़ हक़ीक़तुनि खां पूरी रीति बाख़बर हूंदे बि चंड सां चाह थो रखे।
उन रिवायती नमूने में, जंहिं तरह असांजा क्लासिकी शाइर लिखंदा हुआ ऐं हू चंड सां ॻाल्हाइण खां सवाइ रही नथो सघे। चई सघंदे चंड मूंखां निंड कंहिं खसी, ॾेई सघंदे चंड मूंखे प्यार पिरीअ जो। हरी दिलगीर मौजूदा दौर जे अफ़रा तफ़री ऐं भॼ डुक वारे माहौल में इंसान जी मैकानिकी जानवर थी वञण ते रोअंदे लिखे थो त रेल बिजलीअ ते हली ट्रामूं बि बिजलीअ ते हलनि, भांइजे थो हिते त माण्हू बि बिजलीअ ते हलनि। पर उन सां गॾिजी हिन जे जज़्बनि जे ओच ते उथल जो मौक़ियो अचे थो त उते चवे थो मुंहिंजी राणी ॾींहं में मोकल तुंहिंजे गुलशन में अचां, मां का आला अधु टिड़ियल राबेल जा गुल राछना तुंहिंजे चोटीअ में विझां, तुंहिंजे करायनि में ॿधा। मोहन कल्पना जो अफ़सानो प्रेम ऐं सुंदरता मौजूदा मादियत ऐं जमालियात जे विच में छिकत आणण जो हिकु तमामु सुहिणो अक्स आहे। संदसि किरदारु उहो सोचणु लॻी थो वञे त आख़िर जॾहिं इंसान जो जिस्म चंद कीमियाई ऐं तबई उन्हनि जी हिकु ख़ासि जोड़जक जो नालो आहे त पोइ प्रेम ऐं सुंदरता ॿई कहिड़ियूं चीज़ूं आहिनि। साइंस उन जी हक़ीक़त तां निकाब खयूं त इंटरलठ जा रंग मींहं फुड़नि मां लंघण ऐं अछी रोशनीअ जो टिड़ी पखड़ी वञण जी पैदावार आहिनि। तॾहिं बि इंटरलठ जी सूंहं ऐं इंसान ते उन जो असरु, उन जे जज़्बनि सां लाॻापो ऐं इंसान जी सूंहं सां प्यारु करणु जे जबलतुनि ते को बि असरु न पियो। हीअ रसीली शाम खुंभी में कुंवार, हीअ रसीली शाम खुंभे में कुंवार, इंटरलठ जो पाए हार आसमान जी सेज ते लेटी पई। शेख अयाज़। असांजो सिंधी अदब साइंस खां एतिरो मुतासिर थियो आहे जो अदीबनि जे सोच जो रुख ई फिरी वियो आहे। उनजो पहिरियों सबबु साइंसी हक़ीक़तुनि जो इंसानी फ़िक्र खे सिधी तरह मुतासिर करणु, जहिड़ी तरह ॿियनि मुल्कनि में न, पर उन खां सवाइ असांजे अदब में ताज़ी आयल ओचिते इनक़िलाब जो वास्तो पिणु अणसिधी तरह साइंस सां आहे। असांजी अदबी ॿोली ऐं अदबी मौज़ू जेके घणो तणो आम जी सम्झ खां मथे हूंदा हुआ, उहे हींअर घणी क़दुरु सलीस ऐं आम फ़हम थी विया आहिनि। उनजो वॾो सबबु आहे अदब जो अॻे खां वधीक आम थियणु। प्रेस जी ईजाद खां अॻु अदब रुॻो कनि ख़ासि हलकनि ताईं महदूद हो। किताबनि जे छपजण सां अदब घणनि खां घणनि माण्हुनि ताईं पहुचणु लॻो ऐं सस्तो ऐं सवलो थी पियो। अदीब जा मुखातिब अॻे थोरा ऐं महदूद हुआ, पर हाणे उन्हनि जे पढ़ंदड़नि जो हल्को वसी थींदो वियो। संदसि अहमियत ऐं जवाबदारियूं वधी वयूं। उन करे उहो लाज़मी थियो त हू पंहिंजी ॿोली ऐं ख़्यालनि में मौज़ूअनि खे न रुॻो आम माण्हुनि जे सम्झण लाइक़ु बणाए, पर पंहिंजे अदब में आम माण्हुनि जे मसइलनि, उन्हनि जी ज़िंदगी ऐं उन्हनि जे जज़्बनि जी उपटार करे। उहा तहरीक जेका बेवस खां शुरू थी, सा अॼु वधी वण थी वई आहे। बेवस जंहिं दौर में पैदा थियो, उन दौर में अदब जा मौज़ू ऐं ॿोली ॿई आम सम्झ खां ॿाहिरि हुआ। उन वक़्त खां थोरो ई अॻु किताबनि जो छपजणु आम थियो। बेवस जा मौज़ू आम सिधी सादी ज़िंदगीअ मां फुटी निकिता हुआ ऐं संदसि ॿोली आम माण्हूअ जी ज़ुबान मां निकितल लफ़्ज़नि वारी ॿोली हुई। उन करे ॾिसंदे ई ॾिसंदे संदसि तहरीक सॼी सिंधी अदब ते छांइजी वई। सिंधी अदब जे मौज़ूअनि में पिणु गुज़रंदड़ दौर में काफ़ी तब्दीली आई आहे। हिकु त उहो ज़हनी ऐं फ़िक्री इनक़िलाब उन जो सबबु आहे जेको साइंस जे ज़रिए असांजे अदीबनि जे ज़हन खे सिधी तरह मुतासिर कंदो वियो आहे। ऐं ॿियो सबबु आहे हिन धरतीअ जो वेड़ जी सेड़ जी सोढ़ो थी वञणु। साइंस न रुॻो प्रेस जी ईजाद करे अदब खे सस्तो ऐं आम कयो आहे, पर उन सां गॾु मवासिलात जी सहूलियतुनि, रेडियो, रेल ऐं तारुनि जे करे सॼी दुनिया ॼण हिकु घर थी वई आहे। उन करे हिकिड़े मुल्क जो अदब सवलाईअ सां ॿिए में पहुचे थो ऐं उते पंहिंजो असरु छॾे थो। अॼु जो एटमी दौरु सॼी दुनिया जे माहौल खे एतिरो अॻिते करे छॾियो आहे जो कंहिं बि हिकिड़े मुल्क जा हालात मजमूई तरह सॼी इंसान ज़ात सां वाबस्ता आहिनि। मथनि हक़ीक़तुनि करे असांजा अदीब ॿी ॿोलीअ जे अदब जो असरु तकिड़ो तकिड़ो क़बूलु कनि था ऐं बैन अल-अक़वामी ढंग में सोचणु शुरू करे ॾिनो अथनि। गोवर्धन महबूब बाणीअ जो नज़म मां इंसान उन इज्तिमाही शऊर जो दलील आहे। न्याज़ुमानीअ जो नज़म उथो उथो जो ज़मानो थो जंग जंग करे,
मौजूदा दौर जी बैन अल-अक़वामी छिकताणे आलमी अमन लाइ आस जो दलील आहिनि। सिराज जो अफ़सानो इंसान ऐं देवता दुनिया जी मौजूदा मुआशरती मसइलनि जो हल आहे, जंहिंखे बैन अल-अक़वामी रंग में लिखियो वियो आहे। असांजा मौज़ू अॼुकल्ह असांजी ज़ाती ऐं क़ौमी मसइलनि खां वधीक अॻिते आया आहिनि। असांजो सिंधी अदीब सॼी दुनिया जे अदीबनि जे हथ में हथु ॾेई पंहिंजी सोच ऐं सलाहियतुनि खे सारी इंसान ज़ात लाइ वक़ुफ़ु करे छॾियो आहे। इंसानियत जी गॾियल तराई में सॼी दुनिया जे अदीबनि सां गॾु सिंधी अदीबनि जो आवाज़ु पिणु शामिलु आहे।